टंडो अलायार मां ख़बर ईंदा हलो त सॼी सिंध जियां टंडो अलायार में बि जीए सिंध मास जे सॾ ते मेन रोड किरिया शाख ते धरणो रोड ब्लाक ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जो कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते अॻवाणनि बागी कालरो बागी वकार बोज़दार बागी गुलाम रसूल रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टंडो अलायार में बि अफ़गानी कारोबार करे रहिया आहिनि। अफ़गानी रिहाइश पज़ीर आहिनि। ज़िले इंतज़ामिया कारवायूं न पई करे हीअ अफ़गानी असांजे लाइ नासूर बणियल आहिनि। हिननि सिंध धरती जे अमन अमान ख़राब कयो वए। ही मनशियात स्मगलिंग माण्हू अगवा करण जा कारोबार था कनि। हिननि मां असांजे ईंदड़ नसलुनि खे वॾो नुक़सान आहे। जॾहिं त इंतज़ामिया पहुची यकीन दयानी कराए अफ़गानियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे तव्हांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वेंदा। धरणो ख़त्म करायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।